पखोल ॻोठ वकामुरी वासी मुबैना रोड हादसे में फोती वियल वका बिरादरी चंगे मुड़स रईस मोहरम अली वको जे वारसनि ऐं ॻोठाणनि पारां संदसि क़त्ल जो केस मोटरवे पुलिस एहलकार मथां दाख़िल करण लाइ ऐं नसीराबाद पुलिस ख़िलाफ़ इंडस हाईवे ते एहतजाज मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई हुई। एहतजाज कंदड़नि पारां मोटरवे पुलिस एहलकार मथां रईस मोहरम अली वको जे क़त्ल जो केस दाख़िल करण जो मुतालबो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि संदसि भाइटे बरकत अली वको, साईं अब्दुलसत्तार छोटो, ज़मीर वको, ज़ुल्फ़कार तुनियो, असगर तुनियो ॿियनि चयो त असांजो हमराह रोड हादसे में न पर ॿिनि मोटरवे पुलिस एहलकारनि जे तशदुद करे क़त्ल थियो आहे। हुन चयो त वाक़े बाबति उनखे काफ़ी देरि खां पोइ इतला मिलियो ऐं जीअं ई वाक़े वारा हंधि पहुता त उन्हनि जो हमराह सख़्त बेहोशी वारी हालत में मोटरवे पुलिस एहलकारनि जी कार में पियल हो ऐं जेके उन्हनि खे ॾिसी फ़रार थी विया। रोड ते पियल संदसि रत मथां मिटी हारे छॾी हुई। जॾहिं त असां नसीराबाद पुलिस खे क़ातिल मोटरवे पुलिस एहलकारनि मथां पंहिंजे हमराह जो क़त्ल केस दाख़िल करण लाइ चयो, पर उन्हनि वाक़े खे रोड हादसो करार ॾेई केस दाख़िल करण खां खुदि जवाबु ॾेई छॾियो। हिननि चितार ॾिनो त जेकॾहिं क़त्ल केस मोटरवे पुलिस एहलकारनि मथां दाख़िल न कयो त सूमर ॾियारे इंडस हाईवे ते धरणो हणी रोड बंदि कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk